अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था। तलहार रिपोर्ट मोहम्मद हनीफ मल्हा। तलहार माज़ूर कोटा ते अमल करे बुख बदहाली फाका कशी खां बचायो। यंग गूंगा इतिहाद तरफ़ां उणी ॾींहुं बि पंहिंजे मुतालिबनि जे हक़ में प्रेस क्लब तलहार अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल जारी रखी। उन मौक़े ते गाज़ी लगारी, रमज़ान कच्छे, पपन ख्वाजा, इस्माइल अहमदानी, मुस्तफ़ा मंगड़हार ऐं ॿियनि दाहींदे चयो त मुसलसिल 19 ॾींहं थी विया आहिनि। असांखे चूंडियल नुमाइंदनि समेत को बि अमलदार असां वटि लड़ी नाहे आयो। असां ही घरनि में फाका कशी आहे, बेरोज़गारी सबबि बुखूं काटण ते मजबूर आहियूं। असां सदाईं पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा शेदाई आहियूं। असांजी वाहिर नथी थिए। असांखे माज़ूर कोटा वज़ीफ़ो ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, MNA मीर गुलाम अली टालपुर, MPA मीर अला बख्श टालपुर खे अपील था करियूं त माज़ूरनि गूंगनि सां भरारे महीने में मदद करे मसला हल करियो।